सिंध यूनिवर्सिटी के डिपार्टमेंट ऑफ क्रिमिनोलॉजी और सिंध पुलिस हैदराबाद रेंज विच में शागिर्दन के इंटर्नशिप दुहन ते ज़ाब्ते पॉलिसिंग वारन चैलेंजिस से मुंहं ॾियण लाइ गॾियल तहक़ीक़ करण के हवाले से मुफ़ाहमत की यादाश्त ते सयूं कयूं वियूं आहिनि। जॾहिं त सिंध यूनिवर्सिटी के क्रिमिनोलॉजी शोबे के चेयरमैन प्रोफेसर डॉक्टर नबी बख्श नारेजो और सिंध पुलिस हैदराबाद रेंज के DIG पीर मोहम्मद शाह मुआहदे ते सही कयूं। MOU ते सहन वारे तकरीब DIG हैदराबाद की ऑफिस में मुनक़द थी, जिते क्रिमिनोलॉजी शोबे जो टीचर अब्दुल हमीद महसर पिण मौजूद हो। मुआहदे मूजिब पुलिस हैदराबाद रेंज में क्रिमिनोलॉजी शोबे के शागिर्दन के इंटर्नशिप जो मौक़ो फ़राहम कयो वेंदो त जीअं हू वधंदड़ लाक़ानूनियत ऐं पॉलिसिंग के मामले ते तहक़ीक़ कम करे सघनि, जैसा पुलिस डिपार्टमेंट के कारकर्दगी और काबिलियत में बेहतरी आने संघबी। मुआहदे तहत क्रिमिनोलॉजी शोबो तहक़ीक़ कम लाइ बेहतरीन शागिर्दन और शागिर्दियाणियुनि जे चूंड करे उन्हनि खे हैदराबाद पुलिस रेंज हवाले कयो वेंदो, जिनके DIG ऑफिस की निगरानी में 3 महीनन ताईं जी इंटर्नशिप ॾिनी वेंदी ऐं ख़ैर मुआवज़ो पिण ॾिनो वेंदो। मुआहदे मूजिब 3 महीनन के अरसे में मुख़्तलिफ़ एरियाज़ में तहक़ीक़ी कम कंदड़ शागिर्दन की सरपरस्ती क्रिमिनोलॉजी शोबे जो चेयरमैन पाण कंदो त जीअं डेटा कलेक्शन और ॿियनि टेक्निकल कमन में हू संदन रहनुमाई करे सघे। उन मौके ते ॻाल्हाईंदे DIG हैदराबाद रेंज पीर मोहम्मद शाह चयो त सिंध यूनिवर्सिटी के क्रिमिनोलॉजी शोबे के शागिर्दन के इंटर्नशिप फ़राहम कई वेंदी, जंहिंमें तहक़ीक़ी और ऑपरेशन समेत पॉलिसिंग के मुख़्तलिफ़ एरियाज़ में तहक़ीक़ी कम शामिल हूंदो। हिन वधीक चयो त सिंध पुलिस हैदराबाद मुआशरे में अदम बर्दाश्त के ख़ात्मे और कम्यूनिटी पुलिसिंग के हथी वठण लाइ सिंध यूनिवर्सिटी जहिड़े बेहतरीन तइलीमी अदारे से गॾिजी कम करण की शुरुआत कई है। उन सिलसिले में प्रोफेसर अब्दुल हमीद महसर ॿुधायो त MOU ते सयूं थियण बाद क्रिमिनोलॉजी और पुलिस शोबा गॾिजी दुहन ते तहक़ीक़ कंदा, जंहिंजा पॉलिसिंग और मुआशरे ते मुस्बत असर पवंदा। सिंधवासियुनि जे ख्वाबनि जी तकमील हैदराबाद, कासिमाबाद, नसीमनगर चौक पर सोमरा वॉलपेपर, PVC पैनल समूरन शहरन में मयारी और बेहतरीन सर्विस दे रहियो आहे। त कोई देर न कयो, हाणे राब्तो कयो असांजी टीम सां, जेका तव्हां जे हिक कॉल ते अव्हां वटि पहुचंदी, जेका बणाईंदी तव्हां जे घर खे खूबसूरत ऐं अव्हां जे ख्वाबनि मुताबिक़। राब्ते लाइ राजन अली सूमरो, मोबाइल नंबर 03333 707 886।